यो तोखे बि इन कोरोना वायरस जी मोकल मिली आहे जी मूंखे मिली आहे हाँ तूं बि ख़ुशि ई छा हिन मोकल में ॾाढो ख़ुशि मां बि जरा वॾी ॻाल्हि थी वई छोरो मूं वारो ॿाहिरि ख़ुशि आहे मूंखे थो चए वते थो ठेंग ॾींदो टपा ॾींदो उन मां चयो छोरा कनि छा था पढ़ाई छॾे आया आहिनि अलाए 13 अलाए 14 ॾींहं मोकल मां चयो बाबा ख़तरनाक आहे कोरोना वायरस थोरो ख़्यालु पंहिंजो एहतियात कयो छोरो चए थो कोरोना वायरस मूंखे छा कंदो मां को ॾिजां थो और अॼुकल्ह जा छोरा बाबा कोरोना वायरस ख़तरनाक आहे सॼा मुल्क ॾिजी आहिनि छोरे खे परवाह ई कोरोना वायरस जी कोन्हे का पोइ ख़बर छोरे छा चयो चई ॻाल्हि ॿुध मां कोरोना वायरस खां ॾिजां छो मां चयो छो चई त असांजे कोरोना तव्हांजे वायरस खां वधीक त असांजो उस्तादु आहे अहिड़ो को छोरे खे कुटियो अथसि जो छोरो थो चए अहिड़ा कोरोना वायरस भली 10 हुजनि पर मास्तर खां वधीक न थींदा अॼुकल्ह